अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवाज़ मोहम्मद यासीन है। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों अॼु की हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त सिंधी ड्रामा सोप सीरियल पत्थर दुनिया जेको तमामु बहितरीन ऐं लेजेंड ड्रामो हुयो, तमामु सुठो ऐं हिन वक़्तु उनजो जेको नालो रोशन आहे, तमामु वॾो उनखे पज़ीराई मिली उन ड्रामे खे ऐं तमामु घणो उहो मशहूरु ड्रामो हुयो। उन ई ड्रामे जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त हुन ड्रामे जो डायरेक्टर्स केरु हो, हुन ड्रामे में कहिड़नि अदाकारनि कमु कयो हुयो ऐं हुन ड्रामे जो राइटर केरु हो, हुन ड्रामे जो लेखक केरु हुयो, इहो मां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां त हुन ड्रामे में कहिड़नि अदाकारनि कमु कयो हुयो ऐं हुन ड्रामे में कहिड़े अदाकार भरपूर पंहिंजो किरदारु निभायो हुयो ऐं हुन ड्रामे में कहिड़ा एक्टर्स शामिल कया विया हुआ, इहो मां तव्हांखे हिन वीडियोज़ में सॼो कुझु ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों वीडियो खे तव्हां पूरो ज़रूरु ॾिसंदा ऐं असांजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटण ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों अचो त हिन वीडियो खे शुरू था कयूं। हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर्स हुयो उहो हुयो अज़ीज़ सांगी, दबंग डायरेक्टर्स, तमामु वॾो डायरेक्टर्स एक्टर्स। ऐं हिन ड्रामे जो जेको राइटर्स हुयो उहो हुयो नूर ज़ोन, तमामु बहितरीन उहो हिन ड्रामे जो राइटर्स हुयो। ऐं इन खां अलावा मां तव्हांखे दोस्तों ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में साईं निसार शाह कमु करे चुको हुयो ऐं तमामु असांजी सिंध जो बहितरीन ऐं लेजेंड जेको एक्टर्स आहे उहो आहे असद कुरैशी। असद कुरैशी बि हिन ड्रामे में पंहिंजो अहम किरदारु निभायो हुयो ऐं काफ़ी तक़रीबन 150 केसिस ताईं असद कुरैशी ज़िंदा हुयो। पोइ हुनखे हुन ड्रामे मां रिमूव कयो वियो हुयो, यानी हुन ड्रामे मां असद कुरैशी खे कढियो वियो हुयो। ऐं इन खां पोइ जेका ॿिया जेके एक्टर्स हुया उन्हनि जा नाला कुझु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं कुझु यादूं आहिनि जेके मां दोस्तनि जूं ताज़ियूं करणु चाहियां थो। त दोस्तों अचो त उन्हनि एक्टर्स जा नाला पिया खणूं। हिन ड्रामे में ज़ुल्फ़कार बुर्दी, असद कुरैशी, अज़ीज़ सांगी, सैयद निसार शाह, एस भट्टी ऐं इन खां अलावा मीर मोहम्मद लाखो ऐं त दोस्तों ॿियो जेको बहितरीन ऐं लेजेंड एक्टर्स हुयो उहो हुयो ग़ुलाम हुसैन ॾेपर, तमामु बहितरीन। उन बि पत्थर दुनिया में पंहिंजो भरपूर किरदारु निभायो। इन खां अलावा आज़म मेंगल, मूसा ख़ान, यहया भुट्टो ऐं काफ़ी एक्टर्स हुया। मोहब्बती माण्हू अख्तर खोखर उहे बि हिन ड्रामे में पंहिंजो भरपूर किरदारु निभाए चुका हुया। त दोस्तों ही हुई जेकी नंढड़ी वीडियो। अॼोकी जेकॾहिं असांजी हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटण ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।